सुभान अल्लाह माशा अल्लाह। या हुसैन इब्ने अली तो ते सलाम, शेर हक शेर जली तो ते सलाम। हींअर बारगाह रिसालत में हदिया नात पेश करण जे लाइ दावत अर्ज़ रखंदुसि साईं सैयद बख्शल शाह के त पाण अचनि ऐं बारगाह रिसालत में हदिया नात पेश कनि। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब जमात काफी घणी आ। दुरूद पाक जे नज़राने पढ़ण लाइ ज़बान बंदा। मुसलमान भा माखीअ जे मख खां मुंहिंजे मदीने वारे साईं पुछो त हे माखीअ जी मख तो में मिठाण किथां आयो। माखी अर्ज़ कयोसि त या रसूल अल्लाह जॾहिं न मां कंहिं फिके गुल जी रस चूसण जो इरादो कंदी आहियां त अवल तो ते सलाद पढ़ंदी आहियां। वह सलात जे सदके खुदा मुझे मुंह में मिठाण आंदो आहे। हुआ त माखी जी मखा तो तू त मुस्तफ़ा जो गुलाम आई वात खोली सलाद पढ़ा। ॾिसा ॾाढा जो शाहपुर वारा 2 साल खनि मां बि कोन हज़रत मुस्तफ़ा जी काल जे मथां काल जे मथां मुंहिंजो हाणे सी पढ़ा थी आऊं पढ़ी हिन मदरसे में विया हाणे हाफ़िज़ खोड़ थियान अल्लाह साईं उन्हनि खे तौफ़ीक़ ॾे। पर बहरहाल असां बि उस्तादनि जे सदके घुमूं फिरूं पिया खाऊं पिया मुस्तफ़ा जी सना पढ़ंदा आहियूं। मां वॾो नात खान असुल ही वेठा आहिनि जेके राति ॾींहं नातूं पढ़ंदड़ आहिनि। असीं सैयद दुआ ख़ातिर किथे वेंदा आहियूं त महफ़िल मां हिसो बि वठूं ऐं दुआ बि करे तूं अल्लाह ताला हिन भलारी महफ़िल जे सदके मूं गुनाहगार जा गुनाह माफ़ कनि। रब करीम तव्हां सभिनी मुस्लमान जे रिज़्क़ रिज़्क़ में ख़ुदा बरकत विझी ॾे। सुस्त थी वेठा आहियो अञा त साईं नौजवान असांजो अहले सुन्नत वल जमात जो वॾो आलिम जेको शाम अला मिस्र खां पढ़ी आयो आहे हिते बि साईं जे फैज़ जी पलट आहे। साईं वॾे जी तरफ़ों साईं हाजी मोहम्मद इदरीस ॾारी जी तरफ़ों उनखे बि ॿुधंदासीं। पर तव्हां जेके हाज़िर वेठा आहियो हिकु त दुरूद पाक ॾाढा पढ़ो। तव्हां कंफ्यूज़ थी विया हो त अलाह नात खान असांखां पैसा वठणा आहिनि अलाह छा। 11 महीना असीं पंहिंजे घर वेठासीं कंहिं बि ॾिनो मदीने वारे साईं बि ॾिनो। तव्हां सुस्त थियो ॾाढा नात खान हिकिड़ो हाणे कंहिंखे करे कंहिंखे ॾियूं न तूं रखे गीत खे बंदि करे क़बर ताईं खणी हल। असांखे मदीने वारो साईं ने अहिड़ो वंडिणो आहे हित में खुटण जो कोन्हे आख़िरत में बि खुटण जहिड़ो कोन्हे। तूं हरू भरू सुस्त थियो वेठो आहीं। साईं अताला बि कुंड वठो वेठो आहे ॾाढा सुभाणे लाभ नथो हेॾा अॻियां अचे वे त कारी कारी सभु वेठा हो। इकरार हजम द असांजो न ठहंदो गाड़ी ऐं हेॾा अधो ॿियो बि वेठो आहे कारीगर साहब। असीं न ढिड़ा हूंदासीं मदरसे में पढ़ंदासीं असांजी ॾाढ़ी बि ठाहींदा वारड़ा बि ठाहींदा ख़ुदा कार हीअ असांखे ॼण घर पंहिंजो आहे। असीं बि हाज़िरी भरण आया आहियूं इंशाअल्लाह हाज़िरी क़बूल करे। बुलंद आवाज़ सां मुंहिंजे मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि। मुझे सारे घर जा सिंगार अचे असगर सुगरा सारई थी। मुझे सारे घर जा सिंगार अच
अचे असगर सुगरा सारई थी वो आउड सो आया के दो उदासी है खीर पी वञ खीर जा प्यासी मुझा राण ला रोज़ेदार अज पल पल भेण पुकारई थी मुझे सारे घर जा सिंगार अचे असगर सुगरा सारई थी वो आउड आया के दो उदासी है खीर पी वञ खीर जा प्यासी मुझा राण ला रोज़ेदार अज पल पल भेण पुकारई थी मुझे सारे घर जा सिंगार अचे असगर सुगरा सारई थी वो दर्द सांझे सद तो करे जो है मां समझायो सद परणे जो कदें घोट थींदे कुर्बदार हित साइण से जसिंगारी थई मुझे सारे घर जा सिंगार अचे असगर सुगरा सारई थी वो खैर जी खबर न के आंदी का अदारुआर न था तुझा रांदी का नहीं उछंगार मथां उछंगार नहीं भेनड़ी डूंगर डारई थी मुझे सारे घर जा सिंगार अचे असगर सुगरा सारई थी ओ बगर वियो तब तू न वनी है मुँह बीमार जी मिल थमनी है अदा नढड़ा नगदार वरु राह नियाणी निहारई थी मुझे सारे घर जा सिंगार अचे असगर सुगरा सारई थी
वो पुन लही पींघो तो न ठयो सोवज पींघो खाली पियो नारे